अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 5 जून सैटरडे। टाइम थियो आहे 12। हाणे असां आया आहियूं ॿाहिरां वापसि। सुराण सां गॾु मां वई हुअमि उनखे वैक्सीन लॻाइण। अलाह एॾी रश हुई तव्हां सोचे बि नथा सघो। असांखे नंबर मिलियो 260 ऐं असांजे साम्हूं जेके माण्हू ईंदा पिया वञनि उहे 700+ में नंबर्स हलनि पिया उन्हनि जा। सो वेहण जी जाइ न हुई ऐं कुझु माण्हू अक्सरियत बीठी हुई, कुझु माण्हू चेयर्स ते वेठा। ज़ाहिर चेयर्स काफ़ी हुयूं पर हाणे एॾियूं 700 माण्हुनि जे लाइ त चेयर्स कोन हुयूं। मां सुराण त पट ते ई वेही रहियासीं। इलाही माण्हू पट ते वेठा। मां सिर्फ़ु पंहिंजी सुराण जी वीडियो ठाही, छो त ज़ाहिर ॿियनि जी वीडियो भरणु अख़लाक़ियात जे ख़िलाफ़ु आहे, त उन्हनि जी मां न भरी। सो उहो मां क्लिप तव्हां सां शेयर कंदमि हिन ई व्लॉग में, त असां कीअं ज़मीन ते वेठा हुआसीं। ऐं ॿियो त हाणे ॾाढी देरि थी वई आहे। चिकन वारे खे मां फ़ोन कयो आहे। इलाही ॾींहंनि खां पोइ अॼु चिकन घुराइण जी हिमत कई अथमि, छो त टीवीअ ते बार इहो ॿुधाइनि पिया हिकिड़ो पंजाब गवर्नमेंट जो इश्तिहार पियो हले त चिकन में काई बीमारी न आहे, कोई वायरस न आहे। ऐं असां हूअं बि एॾे टेम्परेचर ते चिकन खे भुञंदा ऐं पचाईंदा आहियूं जो वायरस जो पी बि मरी वेंदो हूंदो। सो बहरहाल ऐं अॼु मां ॿाहिरि जे लाइ माण्हू खे घुरायो आहे जंहिंखां मां ॿाहिरि क्यारी ठाराईंदमि। असांजे सभु हर कंहिंखे, हर घर वारनि खे क्यारी जी जाइ आहे साम्हूं। सो उहो ईंदो त मां हुनजी रिकॉर्डिंग कंदमि। अलाए अॼु अचे सुभाणे अचे जॾहिं बि अचे। सो मां चाहियां थी त हीअ निम, अंग्रेज़ी निम हिनखे मां ॿाहिरि पोखियां ऐं कुझु प्लांट्स जेके मां मथे रखिया आहिनि। हाणे मथे हीअ हालत आहे जो निम एॾी वॾी थी वई आहे जो मथियां प्लांट्स हिते नज़र ई नथा अचनि। त इहे प्लांट्स बि मां चाहियां थी त मां ॿाहिरीं क्यारीअ में ई इहे कूंडियूं रखायां, त मुंहिंजे घर जे साम्हूं बि उहा रौनक थींदी, सूंहं थींदी। त इहो मुंहिंजो आहे प्लैन। ऐं जीअं चिकन वारो चिकन ॾेई वेंदो त अॼु पचाईंदमि कीमो ऐं अरबियूं। कोशिशि कंदमि त उहा रेसिपी अलॻि सां वीडियो ठाहियां त तव्हां सां शेयर कयां। रस्ते में नर्सरी वटां लाज़मी गुज़रंदा आहियूं असां, त उन नर्सरी जी वीडियो क्लिप बि भरी अथमि, उहा बि तव्हां सां शेयर कंदमि। सो हाणे हलूं था अंदरि। ऐं हूअं त मुंहिंजो इहो इरादो हो त बिल्कुलु हॉस्पिटल खां वापसि अची मां पहिरियों वींझां थी, पोइ मूं चयो न हाणे मानी पचायां, अॻो पोइ बुर्ची खाने जो गर्मीअ जो कमु कयां, त पोइ वञी हिकु ई दफ़ो सुकून सां मुंहिंजी सिंजी ऐं नमाज़ पढ़ंदमि। सो हाणे हलूं था अंदरि। छा हाल आहे सुराण? कोविड मां जान छॾाइण आयमि। हीअ आहियां मां ऐं हीअ मुंहिंजे पुठियां वेठी आहे सुराण। बाक़ी अवाम जी वीडियो मां नथी भरियां छो त ख़राबु ॻाल्हि आहे। सभु माण्हू हेठि वेठा आहिनि, असां सुराण हिन महिल तपिजी वई आहे ऐं मां अॼु चोथों दफ़ो आई आहियां, सब्र सां वेठी आहियां। छा कयां, मां कुझु नथी करे सघां। ऐं सुराण जा लेक्चर जारी आहिनि। चिकन ॾेई वियो आहे ऐं हिते जेको आहे सुराण बसर थी कटे। मां जेको भींडियूं विझायूं आहिनि इहे कटींदासीं। टमाटर कटे रखिया अथमि। हाणे जेको आहे लंच जी तयारी थींदी। हे मुंहिंजो मज़ेदार कीमो अरबियूं तयारु आहे। मां ऐं सुराण खाई वरिती आहे। अॼु असांजी सुबुह जो कमु वारी माई न आई, उहा ईंदी हाणे शाम जो, छो त जेसिताईं सभिनी जो कमु करे वठंदी पोइ ईंदी। सो हाणे मां वेंदमि नमाज़ पढ़णु ऐं उनखां पोइ रेस्ट कंदमि, छो त जेके 4 कलाक मां गुज़ारिया आहिनि ॿाहिरि, त मां बि थकिजी पई आहियां। शाम जा थिया आहिनि 5:15
कम वारी माई आई थां बांह धोई सफ़ाई करे हली वई ऐं मां आई आहियां कुझु पेट पूॼा करणु। सो सूफ़ खाईंदमि, उन खां पोइ अलाए छा कंदमि ख़बर न आहे, उहो तव्हां सां शेयर कंदमि। थकिजी ॾाढी पई आहियां। शाम जा 6:15 थिया आहिनि, निमाज़ पढ़ी वरिती आहे 3 पहिरीं जी। ऐं हिते ई सामान अञा ताईं ईअं जो ईअं पियो आहे, मां पैक बि न कयो आहे। ऐं हिन जूं मूंखे पिक्चर्स कढणियूं आहिनि, वीडियो ठाहिणी आहे, ऐं हीअ पोयां इस्त्री टेबल ते ईअं ई सामान पियो आहे। सो पहिरियों हलां थी मथे, त कुझु कपिड़ा जमा थियल हुया ऐं कुझु सामान पहिरियों पर्स वग़ैरह ज्वैलरी मिलियल आहे, त उहा बि खणी अचां त सभु शयूं गॾु रखी ऐं पोइ मूंखे सहूलियत थी वेंदी। ऐं उनखां अलावा इलाही ॾींहंनि खां मां मथे वारे पंहिंजे प्लांट्स खे बि न ॾिठो आहे, त उन्हनि खे बि ॾिसंदासीं। सो पहिरियों ॿारियूं था बत्ती। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाणे ॻाल्हि इहा आहे त हे प्लांट्स मूंखे हितां हटाइणा आहिनि। मां ठारायां थी क्यारी। हेठि जेका तव्हां गाॾी ॾिसो था इहा असांजी न आहे, ॿिए कंहिंजी आहे। ऐं हिन पासे खां लेफ़्ट ते तव्हांखे नज़र ईंदी असांजे पाड़े वारनि जी क्यारी, ठीकु आहे। ऐं उनखां पोइ राइट ते बि तव्हांखे नज़र ईंदी असांजे राइट वारे पाड़े वारनि जी क्यारी। त विच वारी जाइ असांजी आहे सॼी। इन मां क्यारी ठाराईंदमि ऐं पोइ हे प्लांट्स जेके बि आहिनि इहे मां हेठि शिफ्ट कंदमि, छो त मूंखे ॾाढी मुश्किल थी थिए हिननि जी सार संभाल लहंदे। हेठि हूंदा साम्हूं त मूंखे पाइप सां पाणी ॾियण बि सवलो थींदो। ऐं माशाल्लाह गुल जाम आहिनि, ऐं हिन में पहिरियों दफ़ो ई गुल निकितो आहे, इहो नंढड़ो। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। जॾहिं मां हिनखे हिन कुंडीअ में शिफ्ट कयो त मूंखे लॻे पियो वॾो ई न थींदो। ऐं हिन ई ॾिस, वाह वाह माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। हिते इलाही सारा आहिनि, हीअ बि आहे। सो इहे कुंडियुनि जूं एज़ इट इज़ कुंडियूं खणी हेठि रखाईंदमि। इरादो इहो ई आहे। वधीक ॾिसूं त छा थो थिए। ऐं अॼु त न आयो माण्हू ज़ाहिर आहे जेको कमु कंदा नौकिरी वारो आहे, त यकीननि सुभाणे उहो संडे आहे त अची वेंदो। सो हलूं था अंदरि। इलाही ॾींहं गुज़री था वञनि, मां मथे अचां ई नथी। सो हिन कबट में पियो आहे सामान। हे आहिनि उहे कपिड़ा। ही पर्स ऐं ज्वैलरी मां तव्हां सां पहिरीं शेयर कया, जेके मां पोस्ट ऑफिस मां हिकिड़ो पार्सल खणणु वई हुयसि, त हीअ उन में आयल हुया। त इहे बि हिन छोकिरीअ खे ॾेई थी छॾियां। ऐं हिकिड़ो हीअ बि वॻो आहे हिन में। सो हीअ चेक थी कयां, हिन जूं तस्वीरूं कढंदमि, पैक कंदमि प्रॉपरली। पोइ मां हुननि खे राति जो कॉल करे छॾींदमि त अचनि जॾहिं बि, त पंहिंजो सामान अची खणी वञनि। सो इहा मुशक़त करणी आहे हिन महिल। हे मां इलाही ॾींहं पहिरियों तव्हां सां शेयर कयो त हिकिड़ी डिज़ाइन वारी पटी लड़की आई आहे। सो मां सोचियो त मां पंहिंजी कमारी मासीअ खे मथे चाढ़ियमि स्टूल ते। मूं चयोमांसि इहा पटी आस्ते करे लाहे ॾी। त जॾहिं इहा लाहिण लॻी त पोयां वारी ॿी बि पई लहे, यानी सॼियूं अंदरां धागे सां पाण में ॻंढियल आहिनि। मूंखे इहो पियो थिए त अगरि इहा किरी पई त भॼी पवंदी। त बहरहाल ऐं नियापो मोकिलियोसीं माण्हू जी, ख़बर पई त केरु थो ठाहे, त उहो नंढे कम ते अचनि ई नथा। सो हाणे इहो हिन महिल ताईं ईअं ई लड़के थो पियो, अलाए छा थींदो इन जो ख़बर न आहे। सो अलाह ख़ैरु कंदो, अलाह भली कंदो। 2-3 घर में अहिड़ा कम निकिता आहिनि जो कोई बि कारीगर इन थोरे थोरे कम जे लाइ नथो अचे। हालांकि ईंदा कमु कंदा, पंहिंजा पैसा वठंदा, पर पोइ बि नथा अचनि। हाणे हे बि सामान हिते अची रखियो अथमि, हे ऑलरेडी हिते पियो आहे। अॼु राति में मूंखे इहो पैक करिणो आहे ऐं पिक्चर्स वग़ैरह कढी वीडियो ठाहे उनखां पोइ जेको आहे इहो सेंड करिणो आहे। ऐं हाणे हलंदासीं किचन में। किचन में सुरहाण चांवर साफ़ थी करे, मूंखे पचाइणियूं आहिनि राति जे लाइ भिंडियूं ऐं चांवर। सो चांवर साफ़ थी भिॼी वेंदा। भिंडियूं कटियल आहिनि, जेके असां सुबुह जो कटियूंसीं। न, सुबुह त असां ॿाहिरि वियासीं, वापसि अची कटियूंसीं। हा, मंझंदि जो कटियूंसीं, सही आहे। सो इहो सॼो कमु हाणे थींदो रहंदो। ऐं मां तव्हां सां कुझु गपशप कंदमि, कचहरी कंदमि, उनखां पोइ असां हिन व्लॉग खे कंदासीं बंदि। सो कचहरी जो टाइम आहे हाणे। ऐं यकीन कयो त मां सुबुह जा 4 कलाक जेके ॿाहिरि वई आहियां, जेको असांखे बीहणो पियो, ज़मीन ते वेठासीं, थोरी देरि लाइ कुर्सियूं बि मिलियूं त उन्हनि ते बि वेठासीं, पर जो थक थियो जंहिंजी हद न आहे। इंतज़ारु, रश, ऐं माण्हुनि खे कॾहिं बि अकुलु न ईंदो, कॾहिं बि न।
एतिरी रश जी जंहिंजी हद न आहे। असांखे नंबर मिलियो 260 260 ऐं उन महिल ताईं जेके असांजे हूंदे ताईं उते माण्हू अचनि पिया, 700 खां मथे वारा नंबर हुया। त काफ़ी कुर्सियूं हुयूं, पर ज़ाहिर आहे एॾी हाणे सॼे राज्य जे विहारण जूं त न हुयूं। अक्सरियत माण्हुनि जी हेठि वेठी, असां बि हेठि वेही रहियासीं। ऐं पोइ ज़ाहिर मां परायूं ॿियनि जूं वीडियोज़ न भरियूं, मुनासिबु न हो, कंहिंखे एतिराज़ बि थी पियो सघे, पर हालत हुई हालत। ऐं बसि ज़ाहिर मरहलो इहो तइ करिणो हो, ज़रूरी हो। असां त उअं ई बि हणायूं हुआ, पैसनि सां लॻे हा तॾहिं बि असां हणायूं हुआ। सुराण खे स्कूल मां बि चयो वियो त हणायो वैक्सीन ऐं पंहिंजो कार्ड शो कयो। त असांखे त हर हाल में उअं ई बि वञिणो हो। सो शुक्र अलाह जो इहो हिकिड़ो मरहलो तइ थी वियो। वरी महीने खां पोइ सुराण जो ॿियो डोज़ लॻंदो। सो ॾाढो थकिजी पियासीं ऐं अॼु में कुझु ख़ासि स्पेशल न कयो। हा, मां कीमो ऐं अरबियूं पचायूं त मां उनजी अलॻि सां वीडियो ठाही आहे ऐं हिकिड़ी सिलाई जी वीडियो शेयर करे चुकी आहियां, उहा तव्हां ॾिसी छॾी हूंदी, जेके पॉट होल्डर्स पैचवर्क जा। पैचवर्क इहो ई असांजो रिलिन वारो कमु हूंदो आहे। सो ॻाल्हाइण जे लाइ, कचहरी करण जे लाइ कुझु ख़ासि कुझु स्पेशल आहे कोन। बसि अॼुकल्ह मूंखे 1-2 ॾींहंनि खां जुनून सवार थी वियो आहे त मां ॿाहिरि जेको आहे क्यारी ठारायां पंहिंजी, ऐं उन में निम मुंहिंजी वॾी थी वई आहे, जेका ख़बर पई मूंखे त इहा अंग्रेज़ी निम आहे। या निम मां हणंदमि ॿाहिरि लाज़मी, प्रियोरिटी मुंहिंजी निम आहे। त उनखां अलावा मथे जेके प्लांट्स पिया आहिनि उन्हनि मां बि या त सभु या कुझु मां ज़रूरु ॿाहिरि रखंदमि, छो त मथे मुंहिंजे नज़रनि खां परे न त मां हर वक़्तु उन्हनि जी केयर नथी करे सघां। तंहिंखां सवाइ मां मथे बोगनवेलिया रखी इन जे करे त उतां जॾहिं इहे गुलनि जूं शाखूं हेठि पियूं लड़कनि, ॾाढियूं सुहिणियूं पियूं लॻनि। पर हाणे मुंहिंजी निम एॾी वॾी थी वई आहे जो उहा हर शइ खे ढके थी छॾे, कुझु बि नज़र कोन थो अचे त छा पियो आहे। एतिरे क़दुरु जो हिकिड़ी वल जे लाइ मां रसी ॿधी हुई, त उहा वल बि उन ॾाढ़ूं में किथे गुम थी वई आहे, त उहा बि हितां मूंखे नज़र कोन थी अचे। त उनजी बि मूंखे जाइ चेंज करणी आहे। ऐं जेके मथे प्लांट्स पिया आहिनि उहे लाहे हेठि अंदरि घर में त जाइ कोन्हे, जॾहिं ॿाहिरि जी क्यारी ठही वेंदी त उहे मां उन में कुंडनि सुधा ई रखाए छॾींदमि। बाक़ी निम जेका आहे उनखे त ज़मीन में ई पोखणो आहे। सो इहो आहे कुझु हाल अहिवाल, इहा आहे कुझु कचहरी। अलाए केतिरो व्लॉग ठाहियो अथमि। मूंखे यादि आहे त गुल बलोच शायदि मूंखे चयो त तव्हां रिक्शा में घुमंदा आहियो त आवाज़ु असांखे न वणंदो आहे, त अॼु मां कोशिशि कई त, छो त हुन में कुझु ॿियो ॾेखारण जो हुयो कोन। नर्सरीज़ ॾाढियूं ज़बरदस्तु आहिनि हिन पासे, त उतां गुज़रां पई त मां नर्सरी जी वीडियो भरींदी आहियां वापसीअ ते हॉस्पिटल खां, त मां हुनजो आवाज़ु गुम करे हुन में म्यूज़िक ॾेई छॾियो आहे। मूंखे उमेदु आहे तव्हांजे कननि ते हाणे नागवार न गुज़रंदो। सो बसि इहो ई कुझु हाल अहिवाल आहे। ऐं राति में मूंखे इहे शयूं बंदि करणियूं आहिनि, पैक करे फ़ोटो वोटो कढणा आहिनि, रिकॉर्ड रखिणो पवंदो आहे। ॾिसो अमलनि जो दारो मदार नियतनि ते आहे, इहो अलाह थो ॾिसे त मां मोटिवेशन जे लाइ थी शेयर कयां या वाह वाह लाइ या तारीफ़ लाइ। सो इहो बंदो ॼाणे, अलाह ॼाणे। मोटिवेशन बि ज़रूरी हूंदी आहे, ऐं जेके माण्हू कंट्रीब्यूट कनि था, पैसा ॾियनि था, शयूं ॾियनि था, त उन्हनि खे ॾेखारण बि ज़रूरी आहे। सो नियतनि जो मालिक अलाह आहे, उहो ॾिसे थो पियो, ठीकु आहे न। ऐं सुभाणे वरी मूंखे संडे बाज़ारि वञिणो आहे, छो त जे छोकिरीअ जी मूं तव्हां सां ॻाल्हि कई त वरी हिकिड़ी ॿी कल्ह रिक्वेस्ट आई हुई, उन्हनि वीचारनि जो जेको पैसा बाज़ारि में कढी विया, त आहिनि बि वीचारा सफ़ेद पोश माण्हू, थोरो थोरो जेका जमा पूंजी उहा बि हुननि जी निकिरी वई। त अलाह जी कुदरत एॾी वॾी आहे जो जॾहिं मां कंहिं कम जो ज़िमो खणां थी त उनजो बंदोबस्तु अलाह साईं पाण ई करे थो। सो किन मूंखे चयो आहे तो कपिड़ा ॾींदा, ऐं बाक़ी कुझु शयूं मां सुभाणे संडे बाज़ारि मां वठी ईंदमि। ऐं पोइ वरी साॻी प्लॉट ते, साॻी जाइ ते वरी अङारे ॾींहुं बाज़ारि लॻंदी, ट्यूसडे बाज़ारि, त वरी अङारे ॾींहुं बि वेंदमि। सो छो त हिकु ॾींहं में पोइ एॾो सामान खणी अचणु मुश्किल थी थिए। ऐं हीउ जेको सामान हिते पियो आहे इहो त हिते कराची में ई मूंखे कंहिं चयो आहे, ऐं उतां सामान वेंदो मीरपुर ख़ासि। ऐं जेको सुभाणे वठंदमि ऐं परीहं तरीहं वठंदमि उहो वरी हैदराबाद वेंदो, त उतां पाण ई छोकिरो खणणु ईंदो। ऐं बसि जिन खे पर्सनली सुञाणा थी, मूंखे पक आहे त इहे मूंसां धोखो नथा कनि, फ्रॉड नथा कनि, वाक़ई हक़दार आहिनि, उन्हनि जे लाइ कमु कयां थी। अलाह क़बूलु कंदो। ॾियण वारनि जी नियत बि, मुंहिंजो इन में छा शामिलु आहे, जेको बि कख पन मुंहिंजो बि ॾिनल शामिलु आहे, पर मुंहिंजो एफर्ट्स ज़रूरु शामिलु आहे। त ॿाहिरि वञणु, ऐं जेकॾहिं मां इहो नख़रो कयां त गर्मी आहे, वायरस आहे, मां नथी वञा, न कयां, त मूं वटि कुझु पैसा बि आयल आहिनि ऐं मूं वटि कुझु सामान बि आयल आहे, त पोइ मां छो वठी रखियो आहे? पोइ त मूंखे ज़िमेदारी न खणणु घुरिजे न। सो ज़िमेदारी खईं आहे त अलाह निभाइण जी तौफ़ीक़ बि ॾींदो। ऐं उन्हनि सभिनीनि जी मां ॾाढी ॾाढी शुक्रगुज़ार आहियां जेके कुझु बि मूं ॾे मोकिलीनि था, को सामान, को पैसो, का बि शइ हुननि जो कंट्रीब्यूशन आहे,
त उन्हनि जी वॾी महिरबानी आहे, उन्हनि जा लख थोरा आहिनि मूं ते। अलाह साईं आबाद ऐं सलामत रखंदो सभिनी खे, ऐं अलाह साईं सभिनीनि जी नेकी क़बूलु कंदो, ऐं उन्हनि जे सदके में शल मुंहिंजी बि का नेकी अलाह वटि क़बूलु पइजी वञे। मां दिलि सां मुहबत सां अलाह जी मखलूक जे लाइ जेतिरो मूंखां थी सघंदो आहे, जेतिरो हिकिड़े इंसान जो, हिकिड़े आम घरेलू माई जो जेतिरो वस आहे, तोखां मूंखां सभिनी खां पटे सटे कुझु न कुझु थी वेंदो आहे, अल्हम्दुलिल्लाह। सो बसि इलाही ॻाल्हियूं थी वियूं। ख़ुशि जो आबाद हुजो, मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यारु अथव, इलाही सारियूं दुआऊं, ऐं अलाह साईं तव्हांखे सलामत रखे। ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी तव्हां सां मुलाक़ात थींदी, जे थी सघियो ॿाहिरि हक़ीक़त में मूंखे थोरो ख़ौफ़ थींदो आहे कोई फ़ोन फुरे वञे, या मतिलबु हालात बहरहाल हर वक़्तु पुरअमन त माहौल न आहे न, त तंहिंजे करे मां थोरी मुहतात रहंदी आहियां ॿाहिरि वीडियोज़ ठाहिण में। पोइ जिते मां थोरो कंफर्टेबल फील कंदी आहियां उते वरी थोरी घणी करे बि वठंदी आहियां। सो इंशाल्लाह सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं, तेसिताईं अल्लाह वाहे।